हैप्पी ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान मिनाटी विंग जे राहील योहाना पारां इंसान हक़ूक़ अवेयरनेस सेमिनार थियो, जंहिंमें सरपरस्त आला प्यारो ख़ान फुलपोटो, मरकज़ी चेयरमैन एडवोकेट अलाही बख्श मेतलो, सीनियर वाइस चेयरपर्सन आपा ज़ुबैदा ऐं ॿियनि शिरकत कई। पंडाल में पहुचण ते महिमाननि मथां गुलनि जी वर्खा कई वई। बहितर कारकर्दगी ते कारकुननि खे कारकर्दगी सर्टिफिकेट ॾिना विया। उन मौक़े ते ख़िताब कंदे मरकज़ी चेयरमैन एडवोकेट अलाही बख्श मेतलो चयो त जिते बि इंसानी हक़नि जी लताड़ थी त असां मज़लूम सां गॾु हूंदासीं। असांजो मक़सदु ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि जी मदद करणु आहे। हुननि वधीक चयो त असां बेगुनाह कैदियुनि खे फ्री वकील मुहैया कयूं था। तालीम सिहत ऐं औरतुनि जे हक़नि लाइ जदोजहद जारी आहे। आख़िर में मुल्क जी तरक़ी लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।